उतार बाबा ये जमाल दा घर ही उन्हीं घरा चो हिकड़ा घर ए जो इथा बैठा है आई दे पुटड़े जेल च न हिकड़ी नुह न आप इथे रहंदा पी जमाल निकला वो घर ते आयो बाबा आयो रह से खैर सही बाहर छो बीठा है सही अचो अंदर अचो बाबा मोलू मुझो ख्याल है त हिते ही था वियो ऐं पोइ ॼण खे बि हिते ही सॾु था करे वठूं ठीकु आहे बाबा हलो सही हलो उधर ते अम्मा ओ अम्मा रिली ते न खयूं अच रह आयो आहे बाबा असांजे घर भाग खोलिया आहिनि असांजा सुभान अल्लाह हेड़ा पखी भी हिन तरह में मोलू जी बाबा सही तू वन ॼण खे बि सॾु करे अच बाबा सही ई गिस वाले ई आयुस उधर ते हुक्म कयो रहीस ॿी तव्हांजी कहिड़ी ख़िदमत करी न जमाल का बि न बस छड़ो पानी जो ढुक पीआरियो अम्मा रह साईं लाइ पाणी त खणी अच ये तुझी छा थे जमाल साईं मुंहिंजी नोह आहे जबार जी घरवारी जब्बार जबार सां मुलाकात आहे वल्लाह छा त जवानी आहे छा त बख़मली बदन आहे मुई ॾाइण खे शर्म ई कोन्हे साईं खैर में त अचणु थियो आहे न अहिड़ी ॻाल्हि न आहे जमाल बाबा तव्हां मुंहिंजे ॻोठ में आया हो मुंहिंजो फर्ज़ आहे त मां तव्हांजो ॾुख सुख पुछां बाबा काई तकलीफ़ हुजे त मां वेठो आहियां साईं तव्हांजा लख कुर्ब आहिनि जो असां वटि हली आया आहियो असांजा ॾुख सूर ॿुधण लाइ न त अॼुकल्ह इहो वक़्तु किथे आहे साईं माण्हू माण्हू जी रत पियो थो पीए जमाल असां उन्हनि माण्हुनि मां न आहियूं असां त कुर्ब वंडीदड़ माण्हुनि मां आहियूं जमाल जेको असांखे हिकु दफ़ो कुर्ब ॾींदो आहे असां उनखे लख कुर्ब ॾींदा आहियूं ऐं खोड़ माण्हू आहिनि जहिड़ोकार पर असीं त मोहबती माण्हू आहियूं खैरा जे सिर ॾे खैर हुजे हाणे हलण जी कर ॾिसे नथो त पाण रहिसो आयो आहे कुराड़ी भोली हई मैं रेस कोन यहाँ उधर ते खैरा जे सिर ॾे खैर हुजे ॿुधाइण जी ज़रूरत न आहे खैरा ॾिसण सां ई पाण सम्झी वेंदी आहे त कहिड़ो रहिसो आहे कहिड़ो उन जो चमचो ठीक है तुसां हलो मैं उन्हें को बुधाया उधर ते एॾे काॾे तुसीं हलो हा हुननि खे ॿुधाइण जी हरू भरू ज़रूरत कान्हे असां ई खोड़ आहियूं रेस आखे सभिनी को गिधिया मैं रुआ तुसां को गिनला रेस नाराज न सीसी उधर ते वञी ॿुधाए न कर इहो बि शौक़ पूरो
उन घर में जेका माई थई न वॾी मनहूस थई खैरा जे सिर ॾे खैर हुजे जे न हुन जो मोह ॾिठोई त 3 वेला मानी बि छुटई। हलो हलो मां तैयार आहियां हलो। चङा ठीकु आहे तुसां हलो माने को किथी आंदा ए हेॾे खुदा तरसी कर खैरा जे सिर ॾे खैर हुजे को रेस जे शादीअ ते कोन था हलाऊं जो खणी हे हार सिंगार शुरू कया अथई। जे कयूं त कहिड़ो ॾोह थी पियो ॾाइण। हाय हाय न अकुल न भौत अरे त हेड़ो मोह खणी हली रेस जे अॻियां वेहंदे त हो कहिड़ी तोखे शाबस ॾींदो रहंदो कहंदो खारां खाईंदी खैरा जे सिर ॾे खैर हुजे अहिड़ो बूथ ठाहे हली रेस जे अॻियां वेहो जो हुनखे को तो ते रहम अचे का मदद करे। अरे जीअं हो कमदार न ॾिठो थी हीअं मेसणो थी सभु कंहिंजे अॻियां वेहंदो आहे बाक़ी तूं आजो हेॾो पाव सुरमे जो पाए हार सिंगार करे हलंदे पोइ इहो रेसो रहम त कोन कंदो रहंदो कहंदो तड़े कढंदो। खैर मुंहिंजी ॻाल्हि ॿुध जे रईस अन्न जी ॿोड़ी न ॾिनी न त घर मोटी अचे अहिड़ी धूड़ मुंहं में विझंदो सां जो यादि कंदी आहे। खैरा जे सिर ॾे खैर हुजे जेकॾहिं अन्न लप न ॾिनई न त बि 2-3 रुपयनि जी मदद ज़रूर कंदो पर ॻाल्हि ही आहे त तूं हार सिंगार न करे हल को मेरड़ो त थी हल। अरे एतिरो चरियो न आहे जो घर जी धूड़ खणी पंहिंजे मुंहं में विझां। हा हिकिड़ो कमु अञा आहे बि थोरो ॾाॾीअ खे त सवट में आहियां। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे छॾ हाणे हिननि हारनि सिंगारनि खे रड़ियूं न कराए मूंखे घणियूं हल त हलऊं। तूं बि पंहिंजी ॻाड़ी त बंदि कर न हाणे हलो हल त कमदार न अची वञे हलो हलो। को पानी मुआ सुबह साण पिनण लाइ निकरी पियो आ। मैं तुझे घर त कुछ कोन तो वने हां वो सड़ी छो पई सड़े मुंजी जुती पर मुखे दुख इहो तो थे त असा जे गोठ जे माण्हुनि में पिनण शुरू कयो आ। मुखा गवे त तोरो मुर्स निकरी आयो मुभी पिनण जे लाए हो तो वांगुर हड हराम कोने पंजी मजूरी ते वेयो आए असी तो वांगुर पराई कमाइन में अखियूं विचो कोन ता वेहूं। खबर आ मुखे जो तो हलाल जो खाओ पिया ठयो ठयो हाने कर मुझे नजर नाडो मुआ नथी चवाई त मथे ते तो चढ़ी। केड़ा सच चवंदी हुई तो आगे उते ही पादरन में छड़े अचुआ अजायो साड़ करे जी पंजी गीची में ताके आयो तो वनी थोया हणे जुती दुनाल वारी वन्या तो डायण जित दी मत बर दियो या मुठो के तो समझाए पाई हले हले बेचारो समझाणा वा मुखे मार तंबू को लगई ए तक जो सामाना बसारा कोन खणंदई खणंदा भाड़ो था वठने को स्वाली कोन था खेलन जो कोन हलंदा केदाए वतना न कोई जगह पे खरी बसी दे था रखू समझियो ने कहीं तालू उते थानानी कोन पदी ठयो हाने ठयो घणो सियाणो नथी वनी छोकरा के गोले अच त वरी बी का न मुसीबत खड़ी थी पवे छोदो आनी भागो ला किथे हुंदो पीते वेला त पो हाने वादो कयो सामान थोड़ो खणी पंजे मथे ते रखो उ जालिम आयो कोन छडींदी जल्दी कयो अचे ये वडी भरी तू खण बाकी बियो असा पाणे खणदासी हां ते ही मां खणा गातो बनानो दई जा मानू आजा गड्डो आईदी भदी खणदुत कोन मरंदे कोन एड़ो मखण जो नहीं ठहल जो मरी पवंदो मार का खुदा जी मार पैर को पत्थर विधा दई ते अला को पुरानो जनता रिजू त दगनी कोन थियो ए वरी काले तयारी कई दव नानी रे चाचा नानी रे छा नानी रे पावणो ना दाना अदे छोरा वडो को कूदो ही सजो दी कूद तो नी अदा सवेला चवाई पो बाबा तोखे झलियो में दादा काले वञण जी जरूरत ना है खणो सामान रखो वापस अरे अकुल कर बाद जे चवन से असा के वेठो दबी नूद भतारे जो कसम कादे कोन ता वणू कोई बाहर सामान छोरे छो दव अदा गना ने थी सफाई कोन कई सफाई ता कजू घर जो जादो लई कोन तो तू बुधा भाई सच इहो आ त असा अम्मा ले वणू था हिते बेजार थी पियाऊं जे बचायो हले त वाह जे नथो हले त मां अकेली विंदस हली अकेली नहीं है एड़ी बंदूक न से जो फुफड़ वनी बाहर पन दई अदे छोरा अकुल कर
पंहिंजी भाॼे सां ईअं थो ॻाल्हाए। सम्झाए छॾ भाॼाई खे। मां हिते केॾी न आहियां, घणो वक़्तु थियो आहे तव्हां मूंखे अम्मा ॾे छॾियो न आहे। हिते दुख में बुख में तव्हां सां गॾु गुज़ारियो आहे, पर हाणे मुंहिंजो मन भरिजी पियो आहे। हाणे मां 1 मिंट बि कोन वेहंदसि। हाणे मूंखे मारे बि विझंदो न, पोइ बि हिते कोन रहंदसि। मूंखे अम्मा जी ॾाढी यादि थी अचे। दो न ज़हमत, तूं रोई थी त मूंखे बि ज़हमत थो अचे। ज़ालिम खे सम्झायूं था। वञणो अथव त 2-3 ॾींहं 1-2 महीनो चक्कर ते वञो, हमेशह लाइ छो था वञो? हिते रखी थी न ज़हमत। भॼिया भॼिया थोरो थितो थोरी भॼिया। ज़हमत छोरो बेवकूफ़ थियो अथई। असां हितां हलंदासीं मोटंदासीं कोन। हाँ सच्ची तो जो कथम आते गला अदा मुंहिंजी मनथा आहे त ईद खाई पोइ तूं न ईद खां अॻु में अचणो पवंदव। ठीकु आहे, तूं ॿुधा घणा ॾींदव? वधि में वधि 10 ॾींहं। का ॻाल्हि न आहे, असां 4 ॾींहंनि में मोटींदासीं। रुॻो हितां वञण ॾे। ज़हमत निकिर देरि न कर, केरु राज़ी थी वियो आहे। कन खोले ॿुधी छॾ, जेकर 10 ॾींहंनि में न आयो न त मां उते ईंदोसांव वठण लाइ। ठीकु आहे, तिदा वधल ईंदोमांइ। हलो 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 छोरा हलो तेल वेठी करी वरी हलो मथां हलो चढ़ी वञे। हलो बुको बाहर पाया। ओ नन्हे काले मरी वई आहे। अरे हली आ। अच्छा छो अच्छा तुझरा अच्छा पे जरा महीने आ मत हाय बुखार तोबा ई बोरी 8 बोरी लाई त की साणा थी पिया आहिनि। तोबा अल्लाह साईं अहिड़ी चिठ त के साब न कजा जड़ी तहां सां कई थस। मोई धोती टर हितां टर अड़ी खैरा जे सिर दे खैर हुजे वने थी जा विझा सोटीअ में हथ। हाणे सोटी के छड छिक मारी छिक वनी अंदरा खाली करे दीस न त वनी बियो को दर पिनी अचे। तवा का बियो को कम कोन थिंदो, सुठो धंधो ताड़ियो थवियो। खेरा शाबाश हुजे, तुझे दर्द है जो तोखे दवा थी दे। दाबा वारी छा जा मो सच थी चई वई सच। बाकी हिकड़ो कम रहल थई, दोहल वठी गिची में विझ पो निकर पिनण ला गंज मिली विंदई। ऐं आउं त चवई थी न धोती के साण वठो वने। अड़ी मोई हां जेडा हुन थी चवाए पई त वरी वने थी मथे ते चढ़ंदी। तू आई छो हां तोखे सबक सेखारिया थी पई। कल तिल भेट तुजा मां गोडा कुटिया। अड़ी वन्या थी छिती न थी। हां पिन्नो पाण कावड़ वरी असां ते बुडी न थी मरी तू तो। ये ॾिस जेका शहज़ादी शुक्र जो धोती टरी मोआ जे कमाए हां हक हलाल जा 2-3 रुपया घर में आणे हां त इन धोतीअ जी मजाल ई न हुई जो अचे खैरा खे हीअं चई वञे हां। हे हक हलाल जो नाले छा को धाड़ो हणी आयो आजा। अरे खैरा जे सिर दे खैर हुजे, तोखे त शर्म ज़रो ई कोन्हे को, पर मूंखे त लज मारे थी। खबर आ जो तोखे शर्म आया वा इन्ही रेस जे सामो पिनण जे लाइ तो बी मूंखे लुगदू आयूं। वडी गलती थी मूंखां जो तोखे पिनण जी वाट ॾिन में। ठयो घड़ी ठाहू की नथी सेवा हो पाणी वरी कावड़ मुते। अरे खैरा जे सिर दे खैर हुजे, जीअं ई हिते पहुता है तो मां पंहिंजो मोह मथो पई पिटियो तो मोआ खगा हड हराम को कम कार वनी कर के 2-3 रुपया कमाए अचो। पर तुझे संधन में सा हूं तो त कमाईंदे न, तुझा त हड ई सड़ी विया न। खैरा जे सिर दे खैर हुजे, हाणे हीअ धूती मूंखे जीअण कोन ॾींदी, घर में वेहारो कोन ॾींदी, पैसा ना ॾींदी, मुंहिंजो 100 रुपयो सड़ंदो। खैरा न तकरीर छॾ, हे न शिकायत अंदर कर जे न त मां वञा तो की धूड़ पाए। खैरा जे सिर दे खैर हुजे, तगुन हाण जो त तकड़ो आ, बाकी कम करण ते टप चढ़ियो थो वञे। हाओ हिंद से कम थई बस गोजो कोडी माफी दे सुबह जो उबरणे से कम से हले वीदो। वठ हाणे वठ, घणी ॼाड़ी न हणो, वठ इनके। वधी कर खाई डंडी थी पया। हलो कहर पई है कम बर्धन जा तू बाके लाए फाके तो घोड़ा चली तरह पैरन से न
चाचा कीअं बि करे जबार खे छॾाए अच। हिते मां अकेली पाण खे महफ़ूज़ नथी सम्झां। अलाह ख़ैर कंदो अमड़, अलाह ख़ैर कंदो। तूं अकेली छो आहीं? मां जो आहियां तोसां। चाचा राति जो त खणी तव्हां आहियो, पर ॾींहं जो त तव्हां कम ते वेंदा आहियो। मां त हिते अकेली थी वेंदी आहियां। अम्मा जे भउ थिए त पंहिंजी माउ जे घर हली वेंदी कर, या नियापो करे उनखे घुराए वठंदी कर। चाचा अम्मा ऐं बाबा त सॼो ॾींहुं विढ़ण में पूरा लॻा पिया आहिनि। जेकॾहिं अम्मा सां काई बि ॻाल्हि कयमि त आसमान खणी सिर ते रखंदी। इन लाइ त काई दिलि जी ॻाल्हि अम्मा सां कयां ई नथी। अम्मा जेकॾहिं का अहिड़ी ॻाल्हि आहे त मूंसां खणी कर। फ़िलहाल त ख़ैर आहे चाचा, पर अलाए छो दिलि में अची ख़ौफ़ वेठो आहे। ज़ाहिर आहे पुट, पंहिंजो ॻोठु छॾे आया आहियूं, कुझु ॾींहं त भउ थींदो न। मां कोशिशि कयां थो, अलाह कंदो जबार ऐं मजू जल्द ॿाहिरि ईंदा। अलाह कंदो चाचा, अलाह कंदो। मोतारो ख़ैर बाबा। का ख़बर पई जुड़ल? ये निभागा काॾे लॾो खणी विया आहिनि? मोतार कमदार जमाल परियल टई दिलावर खान जो ॻोठु वञी वेठा अथव। छा? दिलावर खान जो ॻोठु? मुंहिंजो दोस्त सही, पर पुराणो दुश्मन बि आहे।